अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदनिल्लज़ी कान सिद्दीक़न फ़ी तस्दीक़ातिही आदिलन फ़ी अहकामिही गनिय्यन फ़ी अम्वालिही अलियन फ़ी दरजातिही फ़ातिमन फ़ी तत्हीरातिही हसनन फ़ी सिफ़ातिही शहीदन फ़ी तजल्लियातिही ज़ैनल आबिदीन बिइबादातिही बाक़िरन फ़ी जमीइल अव्वलीन वल आखिरीन बिमालूमातिही सादिक़न फ़ी अक़वालिही काज़िमन फ़ी जमीइ अहवालिही मुतमक्किनन फ़ी मक़ामिर रज़ा जव्वादन कफ़हु इंदल अताइही हादियन इला सबीलिन नजार अस्करियम मअल गुज़्ज़ात महदियन इला तरीक़िल यक़ीन गौसल आलमीन मुईनम मिल्लत वद्दीन अशरफल अव्वलीन वल आखिरीन सलवातुल्लाह वसनाउहु अलैहि व आलिही व अस्हाबिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत वयुत्तहिरकुम तत्हीरा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही
इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। आवाज़ बुलंद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। दोस्त कुहाए दादुला, दोस्त कुहाए दादुला तो मुँह बमाराए खासन खलीलन खे तो सक्यों सहाय। अल्लाहु समद बेनियाज, अल्लाहु समद बेनियाज सा करे जा चाहे पर उन्हें मंझ आहे का ऊनी गाल असरार जी। दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, महफिल अज़मत आले रसूल, महफिल शान आले रसूल, महफिल फज़ाइल पंजतन पाक हुजे ऐं उन महफिल में वरी आले रसूल भी मौजूद हुजे। महफिल भी मालिकन जी हुजे, उन जे बचड़न जी हुजे ऐं उन महफिल में मौजूद भी वरी मालिकन जा बचड़ा हुजन त पोइ यकीन समझो पोइ असां जहिड़ा जेके गुनाहगार आहिनि उन्हनि जो थोरो सीनो टेढ़ो थी वेंदो आहे। टेढ़े मां मुराद चौड़ो समझो था न, माना थोरो मज़बूत थी वेंदो आहे। पक हूंदी आहे त जंहिंजी मालिकी हूंदी आहे उनखे तकलीफ़ कान ईंदी आहे। आजिज़ खां पहिरीं यकीनन जेको स्टेज ते आज तारफ़ ॿुधो त साईं सैयद सादात जन ख़िताब में फरमायो। साईं जो इसमें साईं सैयद क़िबला अहमद शाह बुखारी दामत बरकातुहुल आली अर्ज़ जो तारुफ कोन इन करे माज़रत। साईं सैयद हाकिम अली शाह सब सुञाणो पिया, इन फ़कीर खे त सुञाणो पिया। चरियो फ़कीर आशिक राज पर ताहिरी ॻाल्हि ख़तम, तारुफ सिधो सो ज़ाहिरी बस, न की अल्लाह मां, न की हज़रत, न की वग़ैरह वग़ैरह। ये सब लक़ब इन्हनि सुहिणनि खे सुहन जंहिंजी निस्बत सुहिणनि सां आहे। तव्हां असां त ईअं हूं जीअं कणक जो जॾहिं देरो थींदो आहे, थ्रेशर कढंदो आहे, पोइ जॾहिं न गंद घणो कढंदो आहे पोइ हारी ॾिसंदो आहे त हे त 4-5 मण गंद निकिरी वियो आहे। हाणे जेकॾहिं इनखे थ्रेशर जे हेठों छॾींदुसि त ढोर बि कोन खाईंदा, माण्हू त कोन वठंदा पर ढोर बि कोन खाईंदा। पोइ अटकल कंदो आहे हारी त भला हाणे हिकिड़ो कमु थो कयां, इन गंदड़े खे 2 मण गंदा 100 मण जी राह आहे खणी हिन में मिलाए थो छॾियांसि, जिथे 100 मण खपी वेंदा हिते 2 मण गंद बि खपी वेंदो। इहा हक़ीक़त आहे न। त असांजो हाल इहो आहे, ख़ासि ख़ुसूसन आजिज़ पंहिंजी ॻाल्हि करे, तव्हां नेक आहियो, भला रहियो। असांजो हाल, आजिज़ जो हाल इहो आहे, हमेशह इहा ई ख़्यालु हूंदो आहे त असां त गंद सां भरियल हूं। ख़ुदा शल पंहिंजे प्यारनि जे करे शल असां गुनाहगारनि जो बि अल्लाह ताला बेड़ो पार फरमाए छॾियो।
याद रखो दोस्तों, तकरीबन हर महफिल जे अंदर लाउड महसूस कराए तो पियो तो लाउड सादड़ो आ या सेटिंग सही कोने। अजीज दोस्तों, हर महफिल जे अंदर तवज्जो कयो, जे तवन अचण सा मौको दिनो आ, ए सैयद सादात हुया न तकरीर करण वारा, सो फौरन बेकार माण्हूअ खे ॾिसी बि फौरन जगह ॾिनो। इन जे लाइ त तव्हां इहो तव्हां जे लाइ सोचो त जीअं गर्मीअ घड़ीअ खां बची वठनि, छो त सैयद जेको हूंदो आहे उहो रहम दिल हूंदो आहे। यादि रखो, सख़्त दिल न हूंदो आहे, सखी हूंदो आहे, रहम दिल हूंदो आहे, छो त जो कनेक्शन जिन सां मिलियल आहे न उहे रहमत जो घर आहिनि। अल्लाह ताला उन्हनि खे सलामत रखे। अजीज दोस्तों, आजिज़ हमेशह हिकिड़ो अर्ज़ कंदो आहे, अॼु बि करे पियो त ही जॾहिं महफ़िल थींदी आहे पोइ अचण वारो इहो न सम्झे त मां इश्क वारो हां तॾहिं आयो हां, हीअ महफ़िल कराइण वारो इहो न सम्झे त मां आशिक हां तॾहिं मूं हीअ महफ़िल कराई आहे, ॿुधाइण वारो बि इहो न सम्झे त मां मोतबर ख़ान हां तॾहिं मूंखे हीअ स्टेज मिली आहे। हरगिज़ न। ॿुधाइण वारो मुक़रर हुजे, ॿुधण वारो आम फ़क़ीर हुजे, अचण वारो फ़क़ीर हुजे या महफ़िल खे सजाइण वारो फ़क़ीर हुजे, केर बि हुजे, सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि सभिनी खे सोचणी आहे, उहा गौर सां ॿुधिजो। उहा कहिड़ी ॻाल्हि सोचणी आहे त हमेशह जे लाइ, हमेशह जे लाइ, हमेशह जे लाइ चकमक हूंदी आहे जेका शयुनि खे छिके पाण ॾे सुख कंदी आहे। छा छिकींदी आहे कान सम्झ में, भला अञा अञा सादो लफ़्ज़ चवां, ॻरी शइ हूंदी आहे जेका हलकिन खे, ॻाल्हि ॻरी शइ हूंदी आहे जेका हलकिन खे छिकींदी आहे। तो असांजो इश्क कुझु बि कोन्हे, तो असांजी मोहबत कुझु बि कोन्हे, हे सभु जेकी कुझु ही ॾिसी रहियो आहीं न, ये उन महबूब जे निगाह जो नतीजो आहे, हे उन जे करम जो नतीजो आहे, हे उन जी मेहरबानी आहे, उन जे महबूब जे बचड़नि जी मेहरबानी आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे सहाबा जी मेहरबानी आहे। कुर्बा ख़ुसूसन इहो सिलसिलो हलंदो हलंदो औलिया अल्लाह जे हथड़नि ताईं पहुतो। हे उन्हनि जो कुर्बा जो मेड़े चूंडे तस्बीह बणाई अथनि। अॼु सॾु थो थिए त सभई तयारु थियो बीठा आहिनि। पर हिते हिकिड़ो सवाल बि अथव, ओ केड़ो? चकमक जो कम आहे छिकण, चकमक जो कम आहे ॻाल्हाईंदा, चकमक जो कम आहे छिकण, पर हिन कपिड़े ते सॼो ॾींहुं पिया घुमायोसि, कपिड़े खे छिकींदी? थोरो ॻाल्हायो। चकमक साॻी आहे पर हिन कपिड़े खे कान छिकींदी। पननि जे मथां घुमायोसि, भला पननि खे छिकींदी? मिटीअ जे मथां घुमायोसि, छिकींदी? न। पर जेकॾहिं हिन सॼे सारे कपिड़े में लोह जी सन्हड़े में सन्हड़ी धात बि किथे हूंदी न, जॾहिं चकमक ईंदी त छिके उनखे पंहिंजे छातीअ सां लाहींदी। सम्झो, मिटीअ में घुमायोसि, मिटीअ खे न छिकींदी, पर उन मिटीअ में जेकॾहिं ज़रड़ो बि लोह जे धात जो हूंदो त उनखे छिके पाण सां मिलाईंदी। राज़ कहिड़ो आहे? आशिकनि जे लाइ त राज़ खुली वियो, खुली वियो। चकमक जो कम आहे छिकण, मुंहिंजे महबूब जे दरबार जो कम आहे फ्यूज़ बरकात पहुचाइण, मुंहिंजे महबूब जो कम आहे ग़ुलामनि खे मदीने पहुचाइण। पर यादि रखो, छिकबा उहे आहिनि जीअं चकमक जे वेझा उहे लॻंदा जिन में लोह जी धात हूंदी, मदीने उहे वेंदा जिन जे इश्क सीने में इश्क जो ज़रड़ो मौजूद हूंदो। ॻाल्हि सम्झ में आई? मदीने केर वेंदा जिन जे अंदर में इश्क जो ज़रड़ो, इश्क जो ज़रड़ो हूंदो। हाणे तुंहिंजे दिलि में सवाल पैदा थियो त फ़क़ीर त ॻाल्हि कई, खोड़ सारा ॾिठासीं जन वटि हुयो त कुझु कोन, पर वेठा त मदीने में हा। चई सघींदो त खोड़ ॾिठा अथऊं, वेठा त हुया मदीने में, पोइ हिन फ़क़ीर कीअं ॻाल्हि कई? जी वेठा त हुया मदीने में, पर मां पंहिंजे तरफ़ां ॿुधाई या लतीफ़ जे तरफ़ां ॿुधाई? कंहिंजे तरफ़ां ॿुधाई? लतीफ़ सरकार फरमायो के वेझड़ा भी दूर, के वेझड़ा भी दूर, अदा के
सुपरी के चढ़न नचित ते के विसरन नमूर जिय में कुंभिय पूर तिय मुसीबणा सुपरी ये ठल्ला खाली ये रुगी बुत ठहल ये रुगी जिस्म वारा बिना मोहब्बत जे भले मदीने जे गलन में बैठा हुजन पर मदीने में मौजूद नाहिन पर मुझा दोस्त अजीज ओ मुझा दोस्त अजीज जे जे अंदर में अल्लाह मोहब्बत जो जरूरता फरमायो ओ भली प्यारो जे भर में सुने इनायत शाह बादशाह जे पिड़ में बैठो हुजे जिस्म हुन जो हिते आ दिल ही रब उन जी मदीने में आ सौदो हलंदो लेकिन सौदो इन जिस्म जो कोन हलंदो। हा दुनिया में जिस्म जो सौदो शादी थियणी आ चेहरो ॾिसबो ठाहू को आया न कारोबार करणो आ ॾिसबो त पैसो अथसी या न दुनिया जे मामलात में दुनिया खे ॾिसणो हूंदो आ पर यार खुदा ऐं मुस्तफा जे दरबार में छा हलंदो आ गाला गाला छा हलंदो आ जेको सुने सैयद बुखारी बादशाह तवा के आखिरी जुमला आज ज़बुदा जेके तवा के फरमायो पे त मामलो सजो दिल जो आ जेकॾहिं हिन दिल में खुदा ऐं मुस्तफा जी याद मौजूद आ त हिते भी बादशाह त होते भी इन करे आशिक त ई चई गुज़रंदा आहिनि छोड़ फिक्र दुनिया की अरे चल मदीने चलते हैं छोड़ फिक्र दुनिया की चल मदीने चलते हैं छोड़ फिक्र दुनिया की चल मदीने चलते हैं मुस्तफा गुलामों की है मुस्तफा गुलामों की अरे किस्मत बदलते हैं चौ मुस्तफा गुलामों की किस्मत बदलते हैं छोड़ फिक्र अरे काश कोई कानों में एक बार मेरे कह दे क्या चल तुझको है चल तुझको मदीने में जाओ चल तुझको चल तुझको चल तुझको चल चल तुझको मदीने में अरे मुस्तफा बुलाते हैं जाओ चल तुझको मदीने में मुस्तफा बुलाते हैं छोड़ फिक्र दिल खोले चौतका वाटड़ी खुली पवई छोड़ फिक्र दुनिया की चल मदीने चलते हैं मुस्तफा गुलामों की हे जुमलो बुधी छन बस सारी दुनिया में तैबा की वो गलियां हैं दुनिया तो सही है अमेरिका अफ्रीका साउथ अफ्रीका इंडोनेशिया बांग्लादेश चाइना पूरी रूए जमीन मगर जड़ी जमीन मदीने जी अड़ी काथे ही काथे बस सारी दुनिया में तैबा की वो
कलियां हैं। क्यों? जिस जगह पे मुझे आए हाय, जिस जगह पे मुझे जैसे अरे कूड़े सिक्के भी चलते हैं, जिस जगह पे मुझे जैसे है, जिस जगह पे मुझे जैसे खोटे सिक्के चलते हैं, छोड़ फिक्र दुनिया की। हाँ हाँ सुभान अल्लाह। इन महफ़िल जो मक़सद हिकिड़ो हूंदो आहे, उहो इहो हूंदो आहे त शल कनेक्शन ॻंढिजी पवे, शल कनेक्शन ॻंढिजी पवे। जेको असांजे कोताहिन जे करे, असांजे गुनाहन जे करे मुझा दोस्त अजीज टुटी वियो आहे। सरकार मेहरबान हन, असां बेकदर हूं, नादान हूं, वरना मुझा दोस्त अजीज हिकड़ी झलक जे करे तोखे मां चवां, बैतुल मामूर, छा चवां? बैतुल मामूर, अर्श खां मथे ॻाल्हि पियो कयां। बैतुल मामूर, बैत ज़मीन ते हिते साईं सैयद सुने साईं बुखारी बादशाह खिताबत कई। ये गुनहगार किनड़ो फकीर ताहिरी राजपर भी तहां जाडो कुछ मारूजात पियो रखे, सबको खिताब पियो करे। जेको हिते खिताब करे उन जी इज्जत, पर जेको मदीने खिताब करे उन जी छा तो समझी? जेको मक्के जे सरजमीन ते करे उन जी, पर जेको बैतुल मामूर जो खतीब हुजे बुधा उन जो मकाम छा हुंदो? ऐ बैतुल मामूर जो खतीब केरा खबर था? थोड़ो गालायो, रस्मी तकरीर कोन कंदुम, सिर्फ किस्सा कहानी कोन बुधाइंदुम। इंशाअल्लाह ताला जेको वक्त गालाइंदासीं न, एड़ियूं कम जूं ऐं नायाब गालियूं तव्हांखे बुधाए पियूं जो दिल ठरी पवे। चओ चओ चओ, दिल ठरी पवे ऐं बस इहो मक़सद आहे न। बैतुल मामूर जो खतीब केरा? चओ जिब्राइल अमीना। गाला गाला केरा? बैतुल मामूर जो खतीब केरा? जिब्राइल अमीन। लक़ब कहिड़ो अथसि? चो नूरानी मलाइकन जो। गला गला, नूरानी मलाइकन जो सरदार। बैतुल मामूर जो खतीब हुजे, नूरानी मलाइकन जो सरदार हुजे, उन जे शान इज्जत मान मकाम जो अंदाजो रातनि जूं रातियूं वञी वेही करे लगा। जॾहिं उन जे मान मकाम शान ते पहुची ऐं तुंहिंजी दिल अकुल कम करे त बैतुल मामूर जे खतीब जो ही शान, ही मकाम, ही मान, पो झट में लही पइजा, हेठ लही पइजा, काॾे लही पइजा? मके जे सरजमीन ते काबतुल्लाह जे हरम में 27 रजब जे रात के आडो रखी करे चेजा त जे शान गोलण में एतरा साल लगी विया थई। 27 रजब जी रात, मेराज जी रात, ओ जॾहिं मुझे महबूब ॾे आयो आ त अचण सां कदमन खे चुमियो आया कोन चुमियो आ? खबर पो पवंदई न मुझा दोस्त अजीज, जॾहिं हकीकत के साम्हूं रखंदे अजीब अजीब अंदाज़ा। जॾहिं जिब्राइल अचे थो मौला महबूब जे दरड़े ते पहुतो हां, जागाया कीअं? सॾड़ो कयां खबरदार थी सॾ न कजां। मौला आवाज़ कयां खबरदार थी आवाज़ न कजां। मौला ठड़को कयां खबरदार थी ठड़को न कजां। मौला महबूब खे जागाइणो त आहे, जागाया कीअं? मुंहिंजो रब थो चए जिब्राइल कॾहिं सोचियो न थई त मां ख़ुदा तोखे हीअ सॼो नूर जो बनाए चप काफूर जा छो ॾिना? सॼो तोखे नूर जो बनायुम, चपड़ा तुंहिंजा काफूर जा बनायम। छाजे करे? जो काफूर थधड़ो आ, तूं बेखबर आ, तुंहिंजो ख़ुदा बाख़बर आ।
तुझे खुदा की खबर आ ओहे घड़ियों ईंदियूं जॾहिं मां जिब्राइल खे मोकिलींदुसि पंहिंजे महबूब जे जगाइण लाइ सॼो तोखे नूर जो बनाए चपड़ा तुंहिंजा काफूर जा बनायमि चपड़ा काफूर जा बनायमि इन करे त काफूर थधड़ो आहे इहे थधड़ा चपड़ा अल्लाह अल्लाह गौर कर महबूब उन वक्त भला वेठा या सुतरा थोड़ो तसव्वुर त कर मुसलमान खुदा जो कसम खणी तो चवां सॼी ज़िंदगी न तूं रुगी इन ॻाल्हि ते शुक्राने जा नफ़िल पढ़ी त मुंहिंजा रब तो मूंखे मदीने वारे जो उम्मती बनायो आहे नफ़िल थोड़ा आहिनि ज़िंदगी थोरी आहे नेमत वॾी आहे तुंहिंजी ज़िंदगी थोरी आहे सॼी ज़िंदगी नफ़िल पढ़ी नफ़िल थोरा आहिनि पर हीअ जेका न नेमत आहे जो खुदा महबूब जो उम्मती बनायो आहे इहा नेमत वॾी आहे तमाम वॾी आहे अंदाज़ो लगा महबूब छा हुया चो आरामी हुया बीठल कोन हुया चो वेठल कोन हुया कीअं हुया चो आरामी हुया सुता पया हा कहिड़ी सूरत में हुया जवाब ॾे सम्झाइण थो चाहियां जवाब ॾे हर माण्हू खे सम्झाईंदो हा आलम त सम्झी वेंदा आहिनि अहले इल्म सम्झी वेंदा आहिनि मुक़रर सम्झींदा आहिनि मां सादड़े माण्हूअ खे सम्झाइण चाहींदो हा त उहो सम्झे उन जे अंदर में जेके इश्क जा मुंहिंजा दोस्त दरिया था पिया वहनि छल उन्हनि खे को झूठो अचे वञे हेॾो झूठो लॻे होॾो कमु थी वञे महबूब आरामी छा महबूब आरामी महबूब आराम में जिब्राइल आयो आ हुक्म थियो आ जागाए जाना मौला छा कया कदमन खे गाला 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 छा सुन्नी है दिल खोले चो सुन्नी है न मिक्सर तो ठहल नहीं न तो पोइ दिल खोले चो न मुझे महबूब खे जागाए जा मगर कीअं जागाए जा मगर कदमन खे गाला गाला हाणे महबूब आरामी इते अंदाज़ो अखियूं बूटे ख्याल कर कंहिंखे जागाइण थो वञी ओहो सुतो पियो आहे चुमी तोखे कदमन खे ॾियणी आहे तोखे पोज़ीशन कहिड़ी बनाइणी पवंदी जवाब ॾे ख़तम थी वेंदा तकरीर जी गुंजाइश ई कोन्हे का ओ मुसलमान अखियूं खोल त कंहिंजो उम्मती है अखियूं खोल त कहिड़े महबूब जो उम्मती है खुदा जो कसम जॾहिं न तोखे इहा ख़बर पइजी वई त मां उम्मती कहिड़े महबूब जो हाँ उन ॾींहुं तुंहिंजा पेर ज़मीन ते ज़रूर हूंदा तुंहिंजो जिस्म पंहिंजे ॻोठ में घर में मुसल्ले ते ज़रूर हूंदो मगर तुंहिंजी दिलि ऐं तुंहिंजो रूह यार जे दरबार में हूंदो एड़ा हज़ारे दुनिया में तो ॿुधा हूंदा जेके घर वारा चवनि असां वटि सुतो पियो हो मदीने वारा चवनि असां सां गॾु वेठो हो हज़ारनि जा अहिड़ा किस्सा ॿुधा हूंदव ॻाल्हियूं ॿुधी हूंदव इहो किस्सो न आहे हिकु हक़ीक़त आहे ऐं इहा हक़ीक़त बणजण मुश्किल कम न आहे अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमाइनि था ऐ सालिक छा फरमायो ऐ सालिक दिल में ख्याल कंदो हई त को अहिड़ो मिले जो निगाह करे त उॾामी पवां हर माण्हूअ जी तमन्ना को अहिड़ो मिले निगाह करे उॾामी पवां शेर ख़ुदा फरमाए थो अहिड़े माण्हूअ जी तलाश करण जे बजाए मां शेर ख़ुदा तोखे ॾस थो ॾियां मेहनत कर उहो तूं बि थी सघीं थो जंहिंजी तलाश तो करी उहो तूं बि थी सघीं थो लेकिन मेहनत कर उहा मेहनत कहिड़ी आहे जो हथ बकार दिल बयार हथ बकार दिल यार वाह वाह पीर मिठा तुंहिंजा तीर तिखा खुदा जो कसम हीअ जो खणी निगाह कंदा हुया पंहिंजा त छा पर परावन खां चीखूं निकिरी वेंदियूं हुयूं अज़ीज़ दोस्तो इहा ज़िक्र जी बरकत आहे इहा ज़िक्र जी करामत आहे इहो ज़िक्र जो जलाल आहे छो त इस्म आज़म अल्लाह जे ज़ात जो जेको इस्म आज़म आहे उहो जेको पचाईंदो आहे उनखे ख़बर हूंदी आहे त ज़िक्र चइबो छा खे आहे बहरहाल अज़ीज़ दोस्तो मां तवील वञण जे बजाए मां पंहिंजे आस्ते आस्ते मोटण शुरू थो कयां त जेॾी महिल जिब्राइल आयो आहे काथे चो दरे मुस्तफ़ा ते काथे आयो आहे दरे मुस्तफ़ा ते महबूब काथे आहे आराम में गाला गाला महबूब काथे आहे आराम में
उथारण जे लाइ मोकिलियो कया गाला 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 मोकिलियो कया तू ॻाल्हाईंदे मना सम्झंदे मोकिलियो कया हुकुम ॾेई मोकिलियो यार सॾु तरस तव्हां चवंदो वरी मेराज जो किसो शुरू कयो ॻाल्हि चढ़ी आई आहे मौज़ू कोन्हे मुंहिंजो मेराज ॻाल्हि चढ़ी आई आहे इन करे थो कयां सॾु ॾीबो ज़रूरु आहे दोस्त खे बि ॾीबो आहे मुर्शिदनि खे बि सॾड़ो ॾीबो आहे पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मज़ो आहे केॾे माण्हू सॾु मोकिलींदो आहे केॾे कार्ड मोकिलींदो आहे केॾे ख़ासि माण्हू मोकिलींदो आहे पर दुनिया में तोखां पुछां थो ख़ासि माण्हू ख़ासि सुवारी ॾेई केॾे मोकिलिबो आहे चओ त हिन वक़्तु जेकॾहिं जवाबु ॾियां त पंहिंजे कामिल पीर ॾे मोकिलिबो आहे ई आहे या न हिन वक़्तु जेकॾहिं दोस्त ॾे कार्ड मोकिलिबो घणो घणो त भला माण्हू मोकिलिबो पर जॾहिं ख़ासि माण्हू बि मोकिलिजे सवारी बि गॾु मोकिलिजे त वञी मुंहिंजे यार खे वठी आ उहो केरु थी सघे थो जो कामिल मुर्शिद थी सघे थो पंहिंजे कामिल पीर जे लाइ ग़ुलाम इहे करे सघे थो दुनिया ॾे निहार दुनिया जो दस्तूर इहो आहे त पंहिंजे कामिल पीर ॾे माण्हू मोकिलण जे लाइ सवारी बि मोकिलींदो आहे माण्हू बि मोकिलींदो आहे ज़रा मथे गौर कर अल्लाह रब्बुल आलमीन महबूब रहमतल लिल आलमीन खुदा महबूद बरहका मुझो मुस्तफा आबिदा खुदा खालिका मुझो मुस्तफा मखलूका खुदा मुझा दोस्त अजीज अल्लाह खालिक कुल शै खुदा हर शे जो खलकी दड़ा चो मुझो मुस्तफा और हर शे जो इल्म जान दड़ा चो 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 खुदा हर शे जो खलकी दड़ा मुझो मुस्तफा हर शे जो इल्म जान दड़ा लेकिन मुझो खुदा पंहिंजे प्यार जी इंतहा थो करे किथे अकीदत जी इंतहा हुंदी आ किथे प्यार जी इंतहा हुंदी आ मुझो अल्लाह मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात सां पंहिंजे प्यार जो इज़हार करे दुनिया के मुझो रब थो बुधाए त दुनिया जे आडो इहा ऊंच नीच हुंदी आ लेकिन मोहब्बत में न की ऊंच हुंदी आ न की नीच हुंदी आ जिब्राइल आयो काथे आयो चौधरी मुस्तफा ते आयो कदमड़ा चुमी थोड़ो बस 2 मिनटन में मोटा थो काडे वियो चो मथे वियो काडे वियो मथे वियो जेडी मला मथे वियो हाय हाय इते हिकिड़ो लफ़्ज़ चवां जिब्राइल महबूब जे कदमनि में तव्हांखे चयमि त सोचो जेॾी महिल उथारण लाइ कदम चुमिया हूंदा त हू वेठो जेकॾहिं वेही चुमिया हूंदई त कहिड़ी सूरत में जेकॾहिं बीही चुमिया हूंदई त कहिड़ी सूरत में इहा सूरत हाणे तुंहिंजे मथां पाण वञी सोचजां लेकिन कदमनि खे चुमियईं जवाबु ॾियो कदमनि खे चुमी पोइ जेकॾहिं कदमनि खे चुमण मोहबत न हुजे हा त रब जिब्राइल खे छो मोकिले जवाबु ॾियो अॼु जो सादड़ो मुस्लमान जो बटाकूं सटाकूं थो पियो हाणे जेकॾहिं कदमनि खे चुमी ॾियण में मोहब्बत जो इज़हार न हुजे हा अदब जो इज़हार न हुजे हा प्यार जो इज़हार न हुजे हा त भला अहिड़ो कमु रब जिब्राइल खे इश्क में कभी ऐसे भी होता है इश्क में कभी ऐसे भी होता है दोनों जवानी के मस्ती में चूर न तेरा कसूर न मेरा कसूर सबको पांजे मौज में सबको पांजे मस्ती में हे फकीर भी पांजे मौज में उन जी ड्यूटी पांजी ड्यूटी पियो करे पांजी भी ड्यूटी है हिते वेठा त सबयो गालायो पिया को हिते बेही पे तो बुधे को वेठो त हिते आ पर कनेक्शन टक टक लगो पयो आ कनेक्शन टक टक लगो पयो आ ये सब के जी पांजी पांजी ने करे इन गा जो फिक्र करण जी काई जरूरत कोने का अजीजा ने मन में अर्ज पे कयो त जे कदे कदमन के चुमण बिदत हुई ऐब हुयो डोह हुयो त पो यार पहिरी फतवा त मुझे रब जे मथा लगा मिंत करे हिम्मत तई न करे वठे जे कदे नथो लगाए सके त पो आशिकन के नचो इहा प्यार जी निशानी आ मोहब्बत जी निशानी आ जैसा प्यार होंदो आ उन जे कदमन जे चुमण जो मजो ही को पंहिंजो होंदो आ अञा चवण दे फकीर के अञा चवण दे सजन साईं जे गुलाम के त जैसा प्यार होंदो आ उन जे कदम चुमण सां दीदार थींदो आ चुम त ख़बर पवई न रुगी तो गुम गुम घुमण में शामिल न चुम त ख़बर पवई प्यार सां चुम त ख़बर पई त जॾहिं कदमनि खे चुमबो आहे त दीदार कीअं थींदो आहे बहरहाल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ थोरो मूंखे अॻिते वधण दे जंहिं वक़्त में जिब्राइल खे
जिब्राइल के महबूबन फरमायो हलिया वैसी मथे बैतुल मामूर था सिदरतुल मुंतहा थे अल्लाह ताला महबूब फरमायो जिब्राइल के जिब्राइल यको साथ में आयो हल ओए बगालियो जेका को मैंने कहीं थम जिब्राइल हल महबूब जे हलंदुस त जलंदुस जुमलो महबूब जे हलंदुस मथे हलंदुस त जलंदुस आफियत छा में थई जिथो कदमन में रहण दे आफियत न में मुझा मुस्तफा और मुझा महबूब मुस्तफा कहे आशिक आलम ख्याल जे अंदर जिब्राइल के चयो ओ जिब्राइल आलम ख्याल जे अंदर आशिक तो पूछे जिब्राइल को ओ जिब्राइल दे खबर होए त नूरी मलाइक नरुगी मलाइक नूरी मलाइकन जो सरदार पो मथे वञण में देर छो कये चे मुखे खबर ही मथे वींदुस जलंदुस हेठ हुंदुस बचंदुस कीअं खबर पई चवे तो मुखे पंहिंजे औकात जी भी खबर आ मुस्तफा जे ज़ात जी भी खबर आ जिब्राइल पे चवे ओ आलम ख्याल में पुछण वारा आशिक मुखे पंहिंजे औकात जी भी खबर आ महबूब मुस्तफा जे ज़ात जी भी खबर आ जंहिंजे लाइ खुदा कायनात के ज़र्रे ज़र्रे के मुंजमिद करे घुराए रहियो आ उन मुस्तफा जो मकाम चाहे जिब्राइल पो आखिर तू छा थो चाहीं चेथो ज मुखे मौको मिलियो आ ॿियो कुछ भी न बस एतिरो अर्ज़ कंदुसि आका ओ मुंहिंजा आका अल्लाह जे दरबार मां हे मुंहिंजो अर्ज़ड़ो कबूल कराइजो महबूब पुछंदा कहिड़ो जवाब ॾींदुसि आका क़यामत जो ॾिहाड़ो हुजे सिज नेज़े जे बराबर हुजे ज़मीन तपी ट्रामे जी थी वञे पर जिब्राइल जा हुजन गुज़रण वारी उम्मत तो मुस्तफा जी हुजे तो खां तो पुछा ड्रैग करे तो हली ब किताब पढ़ी करे पंज नमाज़ूं पढ़ी करे चमी तो अल्लाह मां छाया मुखे जवाब दे जिब्राइल जा परन जी इज्जत केतरी आ बुधाए त जने न उन जे परन ते चढ़ी ऐं तू पुलिस रात किरास कंदे तुझे अमलन जे करे इबादतुन जे करे या मदीने वाले यार जे करे जवाब दे ट्रिक कंदो थो वती डाहो थी ट्रिक न कर पंहिंजो ईमान बचा तुझे इबादतुन ते जोर न कर इबादतूं 6 करोड़ साल जी इबादत हिकड़े सेकंड में खत्म करे तो बेनियाज़ उन खां पुछण वारो कोई ना है मां मोटा दो पोते बस ये जुमलो चई सामने हो मदीना छाओ जे सामो हाय हाय कादे वञा मदीने को बाहर कादे वञा तोखे अंदाज़ो ही कोने को मुंहिंजा दोस्त अजीज रूए ज़मीन जो विच काथे आ चो काबे में चो रूए ज़मीन जो विच काथे आ कायनात जे पूरे कायनात में अजीम ही पाकीज़ा जगहूं कहिड़ियूं ब चो हिकड़ो मको वियो मदीनो चो हिकड़ो मको वियो मको छाजे ला जे चवी थो त काबे जे करे त मां तो खां तो पुछां त काबो त लाइ कॾहिं खाई हिते हुयो चो रुगी काबे जे करे न काबो त हिते हुयो हज़रत इब्राहिम बनायो हो हज़रत इस्माइल भी बनायो जेकॾहिं चवी आबे ज़मज़म जे करे त आबे ज़मज़म त अॻे बि हिते हुयो पोइ बैतुल मुक़द्दस ॾे मोहड़ करे छो पिया नमाज़ पढ़नि जवाब ॾे चओ त न बेशक इहा जगह अज़ीम आहे पर कंहिंजे करे चओ मुंहिंजे महबूब मदीने वारे घोट जे करे अल्लाह काबे खे आला बनायो वरी पंहिंजे महबूब जे दिल में ख़याल ॾे महबूब जो नमाज़ में अर्श ॾे निहारण रब जो ऐलान करो ओ मुंहिंजा मुस्तफा दुनिया जो मौलवी रुगी नमाज़ जो टाइम बटाइंदो तॾहिं बि घटि में घटि 24 कलाक अॻु में ऐलान कंदो त सुभाणे इंशाअल्लाह ताला ॿे पहिरीं 2:15 बजे पढ़ंदासीं पर जे उन महिल ऐलान करे त जमात मौलवी तुंहिंजी बादशाही आहे उन जे महिल ऐलान थो करी रब तो चए महबूब नमाज़ जो टाइम मटाइण जे लाइ उन मौलाना खे 24 कलाक अॻु में ऐलान करणो पवंदो पर मुंहिंजा मुस्तफा दुनिया खे मां ख़ुदा पंहिंजो प्यार ॾेखारण थो चाहियां मौलवी नमाज़ जो टाइम मटाए 24 कलाक अॻु में ऐलान करे तुंहिंजो रब किबलो थो मटाए सेकंड भी देर न थो करे
तुझो रब तुझे करे किबलो थो मटाए एकड़ो सेकंड भी देर न थो करे इने न थो चे तो महबूब नमाज पढ़ी पो न न महबूब बस दौराने नमाज आए है गुंड खोले दीदार कराओ मैं आया मुख वेखण आया हो आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण साहबा जो दीवाना हुंदा हा छो दीवाना होया रब च महबूब रुगी पंहिंजे जुल्फन के थोड़ो हीअं त फेरा त रब तो कई हो काबो इते ही सिधो करे ॾेई थो छॾे अॼु बि वञ मदीने उहा मस्जिद ॾिस वञी हिकिड़ो क़िबलो हेॾे अपोजिट में हिकिड़ो क़िबलो हेॾे दौराने निमाज़ मां तोखां थो पुछां जंहिं महबूब जे लाइ रब क़िबलो बदिलाईंदे देर न करे उन जे उम्मत खे बख़्शींदे रब देर कंदो जवाब ॾे मुस्लमान देर कंदो यार अञा सादा लफ़्ज़नि में चए तोखे एहसास थो ॾियारियां तोखे एहसास थो ॾियारियां ऐं नौजवान गौर कर त तूं उम्मती कहिड़े महबूब जो आहीं निमाज़ घणा वक्त फर्ज थी चो 50 जल्दी ॿुधा चो मूंखे ॻाल्हियूं घणियूं कढियूं टाइम थोरो निमाज़ घणा वक्त फर्ज थी 50 महबूब भला न पियो पढ़ी सघे जा 50 जवाब ॾे जेॾी महिल अर्ज़ पियो करे छा पियो चए मौला मुंहिंजा कमज़ोर आहिनि मौला ॻाल्हि ॻाल्हि मौला मुंहिंजा कमज़ोर आहिनि रियायत 5 मौला रियायत 5 मौला रियायत 5 5 5 अॼु बि जंहिंजे झोलीअ में 5 उनखे गंज ई गंज अॼु बि जंहिंजे झोलीअ में 5 चओ उनखे गंज ई गंज ऐं जंहिंजे दिल ऐं ज़ुबान में 4 उनजो हिते बि बेड़ो पार त चओ हुते बि बेड़ो पार छो त पहिरीं 4 ईंदा पोइ 5 ईंदा ॻाल्हि ॻाल्हि केर चवे 1 2 3 5 ओ चरिया खोड़ो कचो अथई सच पको आहे 1 2 5 ओ चरिया खोड़ो कचो अथई सही छा थींदो चवंदो 1 2 3 4 पोइ थींदई 5 यानी पहिरीं 4 पोइ 5 मथे हलियो थो वञा पहिरीं 11 पोइ 12 जेसिताईं महबूब ऐं सुभानी जो मुरीद न थींदे मदीने वारो पुछंदी बि वनी पढ़ नमाज़ू मोकल थई वनी रोज़ा रख जेको वणई सो नी कर पहिरीं 11 जो इकरार कर त 12 वारो तोसां प्यार कंदो एडा चैन जो इकरार कर 5 वारो तोसां प्यार कंदो गाल त थी पई आ फैसला त टुटरा पिया न तुझो दिमाग ना छा ते खराब थियो हलो मां गाल केड़ी पे कई से न में छा चेम पे सुभान अल्लाह थोड़ो तो बुधायो छा पे चेम जाहिद चना खणी तू ही बुधा केड़ी गाल पे कम सुभान अल्लाह गाल पे कयम मदीने जी गाल पे कयम मदीने जी त काबतुल्लाह ऐं मदीनो कायनात जे धरती ते ब अजीम जगहों काबतुल्लाह छाजे करे चो मुझे महबूब मुस्तफा जे करे काबो उही इज्जत वारो खीर उही खीरा खीर उही भलो सभिनी शयुनि खां भलो पर जे उन में मिस्री पइजी वञे फोटड़ो पइजी वञे जामे शीरी पइजी वञे वरी थोड़ो फ्रिज में रखी थधड़ो कजे छा तो समझी वातो पानी थींदो या कोन थींदो गाला मौलाना साहब थींदो न काबो अज़मत वारो आ काबो शान वारो आ काबो मान वारो आ मुझे महबूब मुस्तफा न काबिला दुआ घुरी रबो न के 4 चंड लगाए छड़िया काबतुल्लाह जो जमीन जो टुकड़ो रूए जमीन जो विचा जवाब दे वो मां चुप कया तो मुखे जवाब दे काबो काबो फर्श जो विचा त मदीनो चाहे जवाब दे रुगी सुभान अल्लाह चौदे त कम किथों हलंदो मुंहिंजा दिल पर यार ए सजण साईं जो फ़कीर इन करे बार बार तव्हांखे ॻाल्हि हराईंदो आहे त हे ॻाल्हियूं सम्झो फ़क़ति किस्सनि ऐं कहाणियुनि ताईं पाण खे महदूद न कयो ही आसान ऐं सवले तरीक़े में ॻाल्हियूं सम्झो अक़ीदो ऐं इश्क मज़बूत रखो काबतुल्लाह अज़मत वारो आहे आला है छाजे करे चो सुहिणो काबो मौजूद आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जी विलादत मौजूद आहे वग़ैरह वग़ैरह उहो फर्श जो विचा भला
मदीनो बि तज़ीम है ना, जवाब दे मदीनो बि तज़ीम है ना, भला मदीने में चाहे काबतुल्लाह है फर्श जो विचा, चवण दे मदीनो जन्नत जो विचा, जवाब दे काबो फर्श जो विचा, काबो फर्श जो विचा, मदीनो अर्श जो विचा, जन्नत काथे आ? सिदरतुल मुंतहा, इंदहा जन्नतुल मअवा। हा हा वाह मुझा मदीने जा घोट, वाह मुझा मदीने जा घोट। अर्शन को मथे वारी जन्नत त मिलंदे मरण खां पोइ जे नेकियूं कयूं हूंदई त, पर वाह मुझा आका मदीने में भी मुस्तफा जन्नत ठाहे चयो मां बैन बैती व मिंबरी रोज़तम मिन रियाज़िल जन्नत। मदीने जे साईं फरमायो वा इंद सिदरतुल मुंतहा इंदहा जन्नतुल मअवा, वा जन्नतुल मअवा त नेकियूं कर त मिले, पर गुनाहगार हई जहिड़ो हई तेड़ो हली आ मां मुस्तफा जे दड़े ते, मां मुस्तफा हिते ई तोखे मदी जन्नत जा दीदार कराए छॾिया। वा जन्नत काथे आ? जवाब ॾे काथे आ? काथे आ? इन करे आशिक चवंदा आहिनि सामने हो मदीना तू देखता क्या है, सामने हो मदीना तू देखता क्या है, अरे यही तो काबे का काबा है, तू सोचता क्या है, सामने हो मदीना। इंशाअल्लाह ताला ये जुमलो याद रखी छॾिजां, रबियुल अवल अचे पियो ख़ैर सां। इन चरे ज़ाहिद चने के प्रोग्राम ॾिनो आहे हिकिड़ो तुझे प्यारे में, यादि कजो तव्हांखे कुल इन्नमा अन बशरुम मिस्लुकुम, इन आयत मां पूरो मुस्तफ़ा जो मीलाद पढ़ी ॿुधाईंदो सॼण साईं जो गुलाम। छामो कुल इन्नमा अन बशरुम मिस्लुकुम, पूरो मीलाद मुस्तफ़ा तोखे पढ़ी ॿुधाइबो। क़ुरान सॼो ई मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान आहे। जवाब ॾे छा आहे क़ुरान सॼो? ॻाल्हि ॻाल्हि छा सॼो शान आहे? मुझे मुस्तफ़ा जो शाना मोटा तो पे अगर कयामत में जलील थियण खां बचण तो चाहीं तो पंचन पाक जी दामन में मजबूत हथ विझ। अगर कयामत में जलील थियण खां बचण तो चाहीं तो पंचन पाक जे दामन में मजबूत हथ विझ। अगर दुनिया में आखिरत में ख्वार थियण तो चाहीं तो असहाबे रसूल जी बेअदबी शुरू कर, हिते भी ख्वार इंशाअल्लाह हुते भी ख्वार। याद रखी।